अल्हम्दुलिल्लाह फातिह फाउंडेशन जो आहे मुसलसल जॾहिं खां सिंध में रिलीफ जो इहो कमु शुरू थियो आहे, पंजाब में बलूचिस्तान में असां इन मेडिकल कैंप्स खे लॻाईंदा पिया अचूं ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां मुख़्तलिफ़ पेशेंट्स खे ॾिठो आहे। मुख़्तलिफ़ अमराज़ जा जेके पेशेंट आहिनि, खैरपुर में असां हिन खां पहिरीं 1000 जे क़रीब पेशेंट्स जी जेका ट्रीटमेंट कई, फ्री मेडिसिन्स ॾिनियूं, जंहिंमें वाटर डिज़ीज़, डायरिया ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया बि पेशेंट हुआ। कुझु पाणी जे करे पेरनि में ज़ख़्म थी विया हुआ, फट हुआ, उन्हनि जा बि जेके आहिनि त डॉक्टर्स ट्रीटमेंट कई। SMC जी हिकिड़ी मुसलसल बैच आहे 2013 जी, जेका असां सां ताउन करे पई ऐं उहे छंछरु आचर जो ॾींहुं कढंदा आहिनि असांजे लाइ। ऐं मुख़्तलिफ़ जिना हॉस्पिटल में, SIUT में, आगा खान में, वॾनि वॾनि अस्पतालनि में उहे डॉक्टर जेके आहिनि त पंहिंजी ड्यूटीज़ अंजाम ॾींदा आहिनि। पोइ उन्हनि खां असां जेके आहिनि त 2 ॾींहं वठंदा आहियूं छंछरु आचर जा, ऐं जेके आहिनि त IDPs जी कैंप्स ॾांहुं उन्हनि खे वठी वेंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि ईअं आहे, SIUT जा 2 वॾा डॉक्टर आहिनि ऐं हिकिड़ी लेडी डॉक्टर बि आहे, डॉक्टर हुमेरा नामी, ऐं उहे असां सां गॾु आयल आहिनि। ऐं इंशाअल्लाह इरादो आहे त जेके बि हिते पेशेंट्स आहिनि, जेके बि हिते 500 जे क़रीब ॿुधायो वियो आहे त खेमा में माण्हू जेके आहिनि त मुक़ीम आहिनि, 500 ख़ानदान, जंहिंमें कोई 1000 जे क़रीब जेके आहिनि अफ़राद थी वेंदा, ॿार बच्चा समेत। त असांजो इरादो आहे त अॼु असां जेके बि हिते बीमारियूं आहिनि, डायरिया थी वियो असांखे ॿुधायो वियो, स्किन डिज़ीज़िस आहिनि कुझु, उनखां अलावा जेके आहिनि वाटर डिज़ीज़िस जेॾी महिल हू उतां निकिता हुआ त उन्हनि खे अमराज़ उतां लाइक़ु थियल हुआ। असांजो इरादो आहे त अॼु इन्हनि जी ट्रीटमेंट बि कंदासूं, इन्हनि खे इंशाअल्लाह जेको आहे त असां दवाऊं बि ॾींदासूं। असां सां जेको ताउन कयो आहे इफ़ाम तुर्की मां इदारो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे जज़ाए ख़ैर ॾे, स्पॉन्सर करे पई हिते जेका आहे त उहा असांजी फातिह फाउंडेशन आहे। सॼी जेका आहे त हिते फातिह फाउंडेशन उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾिनो त इफ़ाम तुर्की जो इदारो अची करे असां सां गॾु कमु करे, जंहिंमें असां मोबाइल हिकिड़ी तयारु कराई आहे ऐं इरादो आहे त ही सिंध में ईअं हलंदी रहंदी ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रोज़ाना जी बुनियाद ते सर्वे थींदो ऐं रोज़ाना जी बुनियाद ते उहा जेका त कैंप लॻंदी 9 खां 6 बजे ताईं कैंप लॻंदी रहंदी इंशाअल्लाह। ऐं ही सिंध में मुसलसल महीने ताईं इरादो आहे त असां टेम्पररी पीरियड ते हिकिड़ो आज़माइशी तौर ते महीने जे लाइ हलाईंदासूं। हुन में ॾिसंदासीं त कहिड़ी कमी पेशियूं हिन में आहिनि, एम्बुलेंस में अञा कहिड़ी सहूलियत थी सघंदियूं। ही सिर्फ़ु एम्बुलेंस न आहे, हिन में असां वाटर सेक्शन जी बि असां जेका आहे त मशीन लॻाई आहे, हिन में असां ऑक्सीजन जी बि जेका आहे त सेटअप लॻायो आहे। ही सम्झो त हलंदड़ फिरंदड़ हिकिड़ी क्लिनिक आहे। इंशाअल्लाह अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह ताला असां खां ईअं मज़ीद कमु वठंदो रहे।